हिकिड़ो दुकान ते वेठो हुअसि, ॾिठमि दुकान जे पासे खां हिकिड़ी काई पिया खणी वञनि, राम नाम संग हर नाम संग सतनाम संग झूलेलाल संग। मुंहिंजो मरी वियासीं। मां हथ जोड़े बीह रहियुसि, मुंहिंजो भॻवानु हिन जी। पर उते काईअ सां गॾु मूं नई डिजाइन ॾिठी। सेठ साहिबु, नई डिजाइन कहिड़ी? तव्हां बि कायूं ॾिठियूं हूंदियूं, अंतिम यात्राऊं माण्हुनि जूं ॾिठियूं हूंदव। कांधी साईं कुल ॾियण वारा घणा थींदा आहिनि काईअ खे? 4 या वधि में थोरो ॻरो आहे त 6 ॿ विच में, या जे धणिया पुट ई 6 हुजनि, ॿिनि खे सुम्हारे त कोन छॾिबो घर। पर हिन काईअ खे कुल्हे ॾियण वारा ॾिठुमि 12 कांधी, ऐं हराम जो हिकिड़ो बि ठोड़ो हुजे। सभिनी वार सूअरनि वांगुरु बीठा आहिनि। वाइड़ो थियुसि, मुंहिंजा शाबाश त उन धणीअ खे आहे जे 12 पुट जहिड़ा आहिनि। निभाग आहे हिननि मां हिकिड़ो बि कोड़ो सपूत कोन्हे जेको पीउ जी पिनी पाए। मां दुकानदार लही आयुसि, जेके काई सां गॾु हलिया पिए, उन मां हिकिड़े खां पुछियुमि, मुंहिंजो यार केरु गुज़ारे वियो आहे? चई तोखे ख़बर कोन्हे? मुंहिंजो न यार। ए चई राम जी मंदर जो बाओ साहिब गुज़ारे वियो आहे। अरे मुंहिंजो यार, पोइ त हिनखे 12 ई कांधी खपनि। छो जो साईं राम जी मंदर जो जेको बाओ, उन गिनीज़ बुक में नालो अथव। 257 किलो वजन, ऐं पोयनि 45 सालनि खां वीचारो हिकिड़े संतुल ते सुम्हियो पियो हूंदो। खाइण पीअण सभु, सनानु विनानु सभु उते। मुंहिंजो यार, पोइ हिनखे त 12 ई कांधी खपनि, पर हिन त शादी कोन कई न। पोइ 12 पुट किथां आयसि? चई पुट थोड़ी अथसि, मुंहिंजो बि कांधी किथां आया? चई सभु किराए ते आंदा अथऊं, टेंट हाउस वारे खां घुराया अथऊं। ॿुधाए, कांधी किराए ते पिया अचनि। मुंहिंजो हाणे भाउ आहे, मां बि वञासि। मूं दुकान छॾियो नौकरनि जे हवाले, मां बि गॾु हलियुसि। राम नाम संग हर नाम संग सतनाम संग। बिल्कुलु विच चौराहे ते, दिल्ली गेट हिकिड़ो चौराहो आहे पालनपुर में, उते चौराहे ते अची करे निभागनि कांधियुनि छा कयो, उहा काई लाए खणी रोड ते रखी। अड़े मुंहिंजो चिंता को मंदर मड़ी ॾिठो अथव जो मथो टेकाइण रखियो अथव? खणो। हे चई परमानंद, तोखे छा आहे? तोखे त ॻाल्हियूं करणियूं आहिनि यार, असांजा कुल्हा ई छिॼी विया आहिनि, नील पइजी विया आहिनि। ॾींदा घणो? 150 न, कोन्हे खणणी। अरे चिंता, ही रोड ते छो रखी अथव? हितां त खणो न, थोरी साई भले पटियो, पर पासीरी खे थले भले ते रखो। चई तूं खण, शौंक़ु अथई त। काई पई आहे रोड ते, चइनी पासे खां ट्रैफिक जाम। हाणे काई खे ओरांगे केरु वञे? ही त निभागा पासे में हिकिड़ी होटल, उते हलिया विया। चई 12 कटिंग चांहि ठाहे। अड़े मुंहिंजो मरी वियासीं। चांहियूं पीअंदव? चवंदा काई त हितां खणो, पुरानी पिटींदव। अड़े चई पिटे पिटे बि छा कंदी? हींअर मुअल माण्हू त खणूं पिया, इन खां मथे छा मुअल सूअर खणाईंदी आहे? बीड़ियूं पिया छिकीन, के सिगरेट। हिकिड़ो हमरा वियोसि 400 कचरियूं 400 समोसा वठी आयो, सभिनी खे प्रसाद सेसा वांगुरु विराए ॾिनी। चई तई बि नाश्तो कयो। भाई समय 2 कलाक खां पोइ तां काई खॼी आहे, तेसि ताईं ट्रैफिक जाम। पहुतासीं मसड़नि में, उते वञी बाहि ॾिनीसीं। माइक्रोफोन इन करे भई कंहिंखे कुझु प्रवचन करिणो हुजे, को भॼन ॻाइणो हुजे त ॻाए, टाइम पास करिणो न, कलाक ॾेढ। वरी देक बि पियो आहे उते, धार्मिक कैसेटूं पियूं आहिनि भॼननि जूं। भई भले खपे त भॼननि जी कैसेट हलायो। त असीं सभु हुनखे बुंड ॾेई बाहि ॾेई अची वेठासीं हुन टीन शेड में। उते वरी सफ़ा नई डिजाइन ॾिठी। जेके बि आया काई सां गॾु पंहिंजो माण्हू, 800-900 माण्हू, सभिनी पंहिंजे पंहिंजे ॻोथरीअ मां ॾिसां त टिफिन पिया ॿाहिरि कढनि। अड़े मां वाइड़ो, अड़े मुंहिंजो चिंता, ई मसड़नि में मानी, ही सफ़ा नई डिजाइन, कॾहिं मूं कोन ॾिठो। मसड़नि में मानी खाइबी आहे छा? चिंता हिते मां ई टिफिन खणी आया। ए चई परमानंद को 50 किले जो आहे छा, जो कलाक में सड़ंदो? 6 कलाक बीहणो पवंदो? तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? असीं बुख में मरूं छा? असांखे त ख़बर हुई, इन करे घरां टिफिन खणी आहियूं। अड़े पर चंटा तई त खणी आया, मां त डायरेक्ट दुकान तां पियो अचां, मुंहिंजो छा थींदो? चई तूं वेह न, तुंहिंजे लाइ कांगवास कढूं था न। सोचनि था न टिफिन खोलिया आहिनि, अमां को ॾिसां त दाल वञो त काईअ जी कोसी करियो हुजे, को बिह पटाटा, को तीवण, हिकिड़ो त लेग पीस त बीठे बीठे हेॾो पचाए डायरेक्ट। माण्हू केतिरा पॉजिटिव थी विया आहिनि, ख़बर ई कोन थी पए।
हाणे अहिड़ी भिटकियल आत्माउनि सां केरु पुॼे? हींअर युग ई जेको आहे सो अहिड़ो हली रहियो आहे। अचो त हिकिड़ो मां गीत तव्हांखे सिंधी में ॿुधाईंदुसि।